नाज़रीन, खिपरे ऐं भरपासे वारे इलाइक़नि में बरसातुनि सबबि मुतासिर माण्हू बेयारो मददगार वेठल आहिनि। मथां वरी बरसातुनि खां पोइ मच्छरनि जो आज़ार बि वधी वियो आहे। माण्हू उन्हनि जा अंज ॿीणा थी विया आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे असद शाह। पेट जी कयूं माल जी कयूं गवर्नमेंट तरफ़ां को मदद न थी आहे कंहिं ॻाल्हि जी बि। खिपरो ऐं भरपासे जे इलाइक़नि में ताज़नि बरसातुनि सबबि ॿोॾि मुतासिर बेयारो मददगार बणियल आहिनि। मथां वरी बरसातुनि सबबि मच्छरनि जो आज़ार वधी वञण करे मारूड़नि जा अंज ॿीणा थी विया आहिनि। बिना अजनि जे खुलियल आसमान हेठि मदद जे मुंतज़र मारूड़नि जा मासूम ॿारड़ा मच्छरनि सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया आहिनि त ॿिए पासे मिसकीन माण्हुनि जो चोपायो माल बि मच्छरनि विघे मरी रहियो आहे। काफ़ी माण्हुनि त पंहिंजो कुझु चोपायो माल अधु क़ीमत में विकिरो करे बाक़ी माल खे बचाइण लाइ मच्छरदानियूं ख़रीद करणु शुरू करे छॾियूं आहिनि, जंहिं सबबि मच्छरदानियुनि जे विकिरे में इज़ाफ़ो अचण करे मुनाफ़ेखोर दुकानदारनि मजबूरी जो फ़ाइदो वठंदे मच्छरदानियुनि जा अघ ॿीणा करे छॾिया आहिनि। जॾहिं त इंतज़ामिया पारां हेल ताईं मिसकीन माण्हुनि जी सहायता त ठहियो, पर मच्छर मार स्प्रे कराइण जी बि ज़हमत नाहे कई। मच्छरदानियूं विकिरो कंदड़ कारीगर तोड़े ख़रीद कंदड़नि आवाज़ टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया। असां ज़ुल्म में असीं ॿुॾी आहियूं, मच्छरनि जो वॾो अज़ाब आहे। असांजी कंहिं बि तरह जी का मदद न थी आहे। टी ढोर हिकिड़े जी माना तक़रीबन 1000-1500 खाई पंहिंजो ज़ुल्म माना नाक लॻाए वेठा आहिनि, रुॻी ब्लैक ते पिया हलाइनि। पोइ असां 1000 जी वरिती, कल्ह 500 जी मिले असांखे। हिकिड़ो त घर ॾही पट थी विया, फसल तबाह थी वियो, हाणे माल जो कुझु बचा करियूं। हाणे दुकानदारनि पंहिंजी यक हटी करे पंहिंजा अघु मुक़ररु करे छॾिया। असांजा MP MLA पंहिंजे घर निंड में सुता पिया आहिनि। ग़रीबनि जी का बि वार कोन था कनि। इलाइक़े में को बि स्प्रे कोन थियो आहे। हीअ 8 ढोरनि जी आहे जेका अॻु में 2000 जी मिलंदी हुई, हाणे उहा साॻी मुआरी जेका आहे त 5000 जी मिली आहे। 5000 रुपया मुआरी लॻी पई आहे। पेट जी कयूं माल जी कयूं, का शइ कान्हे, स्प्रे वग़ैरह न को कुझु का शइ कोन थी थिए। ईअं ई वेठा आहियूं पधर ते बसि। वॾी हूंदी आहे त को 300 ॾींदो आहे, को असांखे 200 ॾींदो आहे, को 250 ॾींदो आहे। पोइ जेतिरी असां हुननि खां हिसाब वीचारा पाण परेशान आहिनि, असां हुननि खां को बि हिसाब कोन कंदा आहियूं। हाणे इहो मच्छरदानी आहे माना फुल आहे, हिन में डबल, हिन में माना डबल महिनत आहे। पोइ ॾींहं में 3 ठही वेंदियूं आहिनि, 4 ठही वेंदियूं आहिनि, 5 बि ठही वेंदियूं आहिनि। नंढी हूंदी आहे त 5 थिए। असांखे ग़रीब माण्हुनि जो तमामु घणो अहसासु आहे। असां वटि मच्छरदानी जो कपिड़ो अचे थो, असीं रेट बाय रेट ॾेई था छॾियूं। ॿियनि दुकानदारनि जो हीउ असरु आहे असांजी कम्यूनिटी जो, त हू हर कलाक खां पोइ माना हुनजो रेट 20-30 रुपया मीटर ते वधाए था छॾनि। ग़रीबनि जो अहसासु कोन्हे। असांजी जेका कम्यूनिटी आहे दुकानदारी, हू नोट छापण जे पुठियां आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इंतज़ामिया खे घुर्जे जल्द मच्छर मार स्प्रे कराई वञे, जीअं बेघर थियल मिसकीन मारूड़नि जा कुझु अंज घटिजी सघनि। कैमरामैन सज्जाद शरह सां गॾु असद शाह, आवाज़ टीवी न्यूज़, खिपरो।